ख़बर शामिल कई पे हाला में रिपोर्ट एजाज बुगियो जी वालार कश्मीर भारत के कब्ज़े खिलाफ़ सजे मुल्क जी हाला में असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुर्रो की अगवानी में म्यूनसिपल कमेटी हाला का रैली कढ़ी वई। रैली मुख्तलिफ़ रस्तनि खां कश्मीरन के हक़ में नारेबाज़ी कंदे हाला प्रेस क्लब पहुती, जिते असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुर्रो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भारतीय फ़ौज कश्मीरी अवाम मथां 77 सालनि खां ज़ुल्म करे रही है, जंहिं त भारतीय ज़ुल्म के खिलाफ़ कश्मीरी अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। भारत समझे छॾे त हू कश्मीर के अवाम मथां ज़ुल्म करे संदन उम्मीदूं ख़त्म नथो करे सघे। असीं कश्मीर की आज़ादी की जदोजहद जारी रखंदासीं।